थियो लीबी लहनतीअ खे अणीअ में आहे अंधो मुंहुं अली लथे सीनू थो साहे अली शाह अचे जिथूं तंहिं काफ़र ते काहे लूणी विझ लाहे मथो मजूसीअ जो। हिकिड़ो आम फ़हम इंसान जेको आहे पंहिंजो फ़रियाद पियो करे त लीबी लहनतीअ खे अणीअ में आहे। लीबी माना नाकेली। हाणे लहनती नफ़्स अमारा जी ॻाल्हि आहे त हीअ शिकायत पियो करे त नफ़्स अमारा जेको आहे मूंखे तमामु सोढ़ो कयो आहे, उन खे तूं अची नाकेली विझ। माना जीअं उठ खे नाकेली हूंदी आहे, लीबी माना नाकेली, अणी माना नक जी चोटी, त उहा जा चोट हुनखे नाकेली हूंदी आहे त उठ सिधो पियो हलंदो आहे। त चए थो अहिड़ी का मुंहिंजे नफ़्स अमारा खे लहनतीअ खे जेको आहे सो अहिड़ी का तूं नाकेली विझ जो हू सिधो थी वञे। अंधो मुंहुं अली लथे सीनू थो साहे, इहो अंधो मुंहिंजो नफ़्स अमारा मुंहुं अली लथे, मूं गुनहगार ते सीनू थो साहे, मूंसां जहिड़ो पियो करे, मूं ते हावी थियण जी कोशिशि पियो करे। अली शाह अचे जिथूं तंहिं काफ़र ते काहे, अली शाह अचे जिथूं तंहिं काफ़र ते काहे, इन नफ़्स अमारा ते जेको कुफ़र पियो करे उन ते तूं काहे उन ते हमिलो कर, उनखे शिकस्त ॾे। लूणी विझ लाहे मथो मजूसीअ जो। हिन खे तूं अहिड़ी शिकस्त ॾे, अहिड़ी सज़ा ॾे मुंहिंजे हिन नफ़्स अमारा खे, जीअं मजूसी माहे जो पूॼारीअ खे कुफ़र करण जे ॾोह में उनजो सिर कलम थिए, तीअं मुंहिंजे हिन नफ़्स सां तूं अहिड़ो हुशर कर जो हीउ सुधरी वञे। मार मुतयल खे मजूसीअ खे मार, वॾी जंग में विसार, नंढियां नफ़ो नाहे की। मार मुतयल खे नफ़्स मुतमइना, मुतयल माना नफ़्स मुतमइना, चए थो इन खे त न मार, मजूसीअ खे मार माना नफ़्स अमारा खे मार, वॾी जंग में विसार, नंढियां नफ़ो नाहे की। हाणे वॾी जंग ऐं नंढी जंग जेका आहे उहा आहे जिहाद अकबर ऐं जिहाद असगर। माना जेको नबी साईं जन पंहिंजो हिकिड़ी जंग तां काफ़िरनि सां जंग लड़ी जंहिंमें वापसि थिया त पाण फरमायूं त पाण नंढी जंग खां हाणे वॾी जंग ॾे पिया हलूं। त असां बि अर्ज़ु कयो त भला हीअ नंढी जंग हुई छा, हिन में केॾा पंहिंजा मुस्लमान शहीद थी विया। चयो हा बराबरि, पर हीअ नंढी जंग आहे, वॾी जंग आहे जेका पंहिंजे नफ़्स सां आहे। त उहा ॻाल्हि पियो करे वॾी जंग में विसार, जिहाद अकबर जेको आहे सो आहे नफ़्स अमारा सां जंग करणु, ऐं हीअ जेका आहे जिहाद असगर जेको आहे सो आहे ख़ुदा जे मुनकरनि सां जंग करणु। चए थो वॾी जंग में विसार, या जेका पंहिंजे नफ़्स अमारा वारी जंग आहे उन खे न विसार, नंढियां नफ़ो नाहे की। हीअ जेका जिहाद असगर आहे न, इहो तूं न कंदे ॿियो कंदो, कोन को अची कंदो, पर हीअ जेका तुंहिंजी जेका पंहिंजे जिहाद अमारा पंहिंजे नफ़्स अमारा सां जेका जंग आहे उहा त तोखे करणी आहे, उहा ॿियो केरु कंदो। नंढियां नफ़ो नाहे की को वॾी विसारे, मजूसी मारे असगर ॾे अचे जिथूं। नंढियां नफ़ो नाहे को वॾी विसारे। हाणे वॾी जंग खे विसारे जेकॾहिं असीं नंढी जेका जंग करियूं, माना जिहाद अकबर खे छॾे जिहाद असगर करियूं, त चए थो इन मां नफ़ो कोन्हे, इन मां त सिधी सही ॻाल्हि आहे उन मां कहिड़ो नफ़ो आहे। मजूसी मारे असगर ॾे अचे तूं, मजूसीअ खे मार जेका जिहाद अकबर आहे इहो करे, पोइ तूं असगर ॾे अचु, पोइ जेको आहे सो जिहाद असगर ॾे अचु, माना पोइ तूं अची काफ़रनि सां जंग जो सोच या उन्हनि सां विढ़। असगर ॾे आहिनि घणा तूं अकबर ॾे आ, मथां लोड़ो लाहीअ मजूसीअ मथां, हैदर जे हथां विढ़ ते वेरी मारीअ। असगर ॾे आहिनि घणा तूं अकबर ॾे आ, इन जंग जिहाद असगर जेको आहे इन जंग ॾे तमामु घणा आहिनि। तूं अकबर ॾे आ, तूं पंहिंजी इन जिहाद अकबर ॾे अचु, माना पंहिंजे नफ़्स सां जंग जे लाइ तूं इन इहो कमु कर। मथां लोड़ो लाहीअ मजूसीअ मथां, इन मजूसीअ माना नफ़्स अमारा जे मथां लोड़ो माना जंग न लाहिजे, इन सां तुंहिंजो जहिड़ो, इन सां जंग तुंहिंजी हर वक़्तु लॻी पई थिए, छो त इहो तुंहिंजे मथां हावी थी वियो त तुंहिंजो कमु लही वेंदो। हैदर जे हथां विढ़ त वेरी मारीअ। हैदर जे हथां, हैदर हज़रत अली साईं जी ॻाल्हि आहे। हाणे हीअ हज़रत अली साईं जो हिते सिंबल तौरु इस्तेमालु थियल आहे, न त अलाह पाक जी मदद, रसूल अलाह जी मदद, मुर्शिद जी मदद, अहिड़े नमूने सां इन्हनि भलारनि जी मदद, इन्हनि जे हथां विढ़ त वेरी मारीअ। चयो नफ़्स अमारा खे जेका तूं मारी, इन्हनि जे हथां, इन्हनि जे वसीले, इन्हनि जे जेका तइलीम ॾिनी आहे उन जे उहा तइलीम अख़्तियार करे, उन्हनि जी जेका तौरु तरीक़ा रहिया आहिनि, छाकाणि उहे माण्हू आहिनि जिन इन
नफ़्स अमार खे मारियो आहे, उनखे शिकस्त ॾेई उनखे क़ाबू करे वेठा आहिनि। त उन्हनि जी जेका तइलीम आहे, उन्हनि जो तोखे पैगाम आहे, उन ते तूं अमल कर त इहा जेका असां जंग तूं खटे वञे। सवें ॿिया सरदार पांडव सीन पाड़िया, आहे मिसल मींहं जे सखी तुंहिंजी सार, हातम हड़द हज़ार जुड़ तुंहिंजे जपिया। सवें ॿिया सरदार सखी चए थो सवें ॿिया। हाणे हिते वरी जखरे जी जेका सखा जी ॻाल्हि पई हले, हाणे हीअ वरी बेतो उनजे त सवें ॿिया सरदार पांडव सीन पाड़िया। हीउ पांडव जेको आहे, हीअ सखी जेको आहे, इहो पंहिंजो हुनजी ॻाल्हि आहे जखरे जी ॻाल्हि आहे। त उहो जेको आहे चए थो उन सां आऊं नथो बराबरि सम्झी सघां। सरदार ॿिया बि घणा आहिनि, सखी ॿिया बि घणी, पर जखरे सीन पाड़िया उनजे बराबरि नथो सम्झां। आहे मिसल मींहं जे सखी तुंहिंजी सार, ए सखी तुंहिंजी सार, तूं जेका सार संभालंदो रही बेपहुचंदी मिसकीननि जी, उहा ईअं आहे जीअं मींहुं वसंदो आहे त सभिनी ते वसंदो आहे, की तूं बि तुंहिंजी बि जेका सखा आहे सा सभिनी जे लाइ। हातम हड़द हज़ार जुड़ तुंहिंजे जपिया। हातम हड़द हज़ार, हज़ारनि जी तइदाद में हातम सखा जी अलामत आहे, वरो सखी जी गुज़रिया। चइबो अहिड़ा हज़ारनि जी तइदाद में जुड़ तुंहिंजे जपिया, तुंहिंजे फयाज़ी जे ककर, तुंहिंजे सखा जे ककर झपिया, माना उन्हनि खे मात कयो। माना उन्हनि जूं जेके सखाऊं आहिनि उहे तुंहिंजे हिन सखा जे अॻियां कुझु न आहिनि। जुड़ तुंहिंजे जपिया हज़ारे हातम, को जन संदा कम कामिलरीअ केरु करे। जुड़ तुंहिंजे जपिया, तुंहिंजे फयाज़ी जे सखा जे ककर घणनि खे हज़ारे हातमनि खे जेको आहे सो मात करे छॾियो। को जन संदा कम, ही को जा ही गुनहगार ऐबदार बंदा, इन्हनि जा कम कामिलरीअ केरु करे। तूं कामिल आहीं, तोखां सवाइ ॿियो केरु कंदो हिननि जा कम। को जा पसु करीम जे आहिनि तुंहिंजे आसिरे, पाए पंहिंजी पाट में सिगो ॾे सलीम, हथां तो हलीम विड़ पिण वञनि वासवा। को जा पसु करीम, ही बदकार गुनहगारनि खे ॾिस ए करीम, ए अला पाक, ए करम वारा, जे आहिनि तुंहिंजे आसिरे, जेके तुंहिंजे आसिरे ई आहिनि। पाए पंहिंजी पाट में सिगो ॾे सलीम, पंहिंजे पाट में हिननि खे ॾे सिगो ॾे सलीम, ए सालम ए सखीअ, तूं हुननि खे जल्द ॾे। हथां तो हलीम विड़ पिण वञनि वासुआ, ए हलीम ए बुर्दबार, तुंहिंजे हथां विड़ जेके गैर गुनहगार बदकार पिण वञनि वासिया, उन्हनि ते बि तुंहिंजूं नवाज़िशूं पयूं थियनि, उहे बि नवाज़बा वञनि तो वटां। जो उधमियो अॼु त वसंदो सोन पुड़ीअ, जाल ढहींदो जुंग ढहींदो जखरो। जो उधमियो अॼु, जेकॾहिं अॼु इहो सखा जो ककर जोश में अची वियो, माना हिन जी जखरे जी ॻाल्हि आहे, त हुनजे सखा जो ककर माना उधमियो जोश में अची वियो त वसंदो सोन पुड़ियूं, त इहो सोन जा पुड़ियूं माना सोन जूं जेके बरसातूं थींदियूं। जाल ढहींदो झंग जेको हूंदो अभरो सबरो ग़रीब मिसकीन सभिनी खे जाल ढहींदो, सभिनी खे जाम ई ढाहे छॾींदो। जुंग ढहींदो पंहिंजो जखरो, हीउ जखरो जेको आहे, हीउ जुंग जेको आहे, हीउ बहादुर, हीउ सखी सभिनी खे ढाहींदो। उधमियो ओड़ा लखे वहनि वाहुड़ा, समय सरो चिकायो, पीए शाह गदा, राहूअ जे रिहाण में नको डपु न ढाह, होताणीअ हथां विड़ पिण वञनि वासिया। उधमियो ओड़ा, हिन जे सखा जो हिकिड़ो मिसाल थो ॾिए, थो ईअं थो ॾिए जीअं उधमियो ओड़ा, जीअं दरिया या समुंड उधमी पए जोश में अची वञे। लखे वहनि वाहुड़ा, त हुन मज़ा वाहुड़ा नंढा वॾा वाह जेके आहिनि लखनि जे तइदाद में पिया वहनि। समय सरो चिकायो, पीए शाह गदा, हिन समय हिन जखरे जेको आहे सरो शराब चिकायो आहे, पीए शाह गदा, हाणे हुन मज़ा अमीर आहे ग़रीब आहे सभु पिया पीअनि। राहूअ जे रिहाण में नको डपु न ढाह, हाणे राहूअ मां मुराद ते जखरो आहे, त हिन जखरे जी रिहाण में हिन जे कचहरी में नको डपु न ढाह, कंहिंखे बि कंहिं क़िस्म जो को डपु को ढाह को ख़ौफ़ ख़तरो कुझु बि कोन्हे। होताणीअ हथां विड़ पिण वञनि वासिया, हिन होताणीअ हथां माना हिते होताणी मां मुराद थींदी जखरो, हथां विड़ पिण वञनि वासुआ, बदकिरदार गुनहगार पिण वञनि वासुआ, नवाज़बा वञनि। राहू तुंहिंजी रीत पर खंडे पधरी, घणा घोड़े चाढ़िया तो मुसाफ़िर मसीत, पुछी कान वॾी त जे आयासीं अॻियां। राहू तुंहिंजी रीत, ए राहू, हाणे इहा बि जखरे जी ॻाल्हि आहे त ए जखरा तुंहिंजी रीत, तुंहिंजी तुंहिंजी आदत पर खंडे पधरी,
तुंहिंजी पर खंडे पराने खंडनि में परान ॾेहनि ताईं या पधरी आहे मशहूरु आहे। घणा घोड़े चाढ़िया तो मुसाफ़िर मस्जिद। हाणे मुसाफ़िर मस्जिद मां मुराद हूंदी आहे त मिसकीन बेअजे माण्हू जेके मुसाफ़िर हूंदा आहिनि पोइ अची राति जो टिकंदा आहिनि मस्जिदनि में, त चए थो अहिड़े क़िस्म जा माण्हू जिन खे को अजो कोन्हे उहो सुम्हंदे मस्जिद में मुसाफ़िरनि वारी हुनजी ज़िंदगी हूंदी आहे। घणा घोड़े चाढ़िया तो उन्हनि खे जेको आहे तवंगर करे छॾियो। हाणे उहे घोड़नि ते चढ़ियो पिया घुमनि फिरनि, माना तो उन्हनि खे शाहूकार करे छॾियो। पुछी कान वॾी त तूं कंहिंखां का ज़ात नथो पुछींदो आहे वॾी ज़ात वारो आहे या नंढी ज़ात वारो आहे। जे आयासीं अॻियां जेके बि आयासीं अॻियां तो उन्हनि खे क़बूलु कयो तो उन्हनि खे नवाज़ियो। राहूअ जा रहियाम सनिया शरीर में ॿिया दर विसरियाम ॾिठे जादम जखरे। राहूअ जा रहियाम इन राहू इन जखरे जा रहियाम सनिया शरीर में, हिन जा सॾिया हिन जा पैगाम हिन जा न्यापा जेके हिन बेपहुचनि माण्हुनि ॾे मिसकीननि ॾे जेके मोकिलिया पिए त बाबा अचो ऐं अची मूंखां वठी वञो पंहिंजो दान वठो। चए थो हे मुंहिंजे दिलि में शरीर में इहे यादि आहिनि मूंखे विसरिया कोन्हनि। अलबत ॿिया दर विसरिया ॾिठे जादम जखरे। हाणे जंहिं मूं जादम जखरे खे ॾिठो आहे त हाणे ॿिया जेके सखियुनि जा दर आहिनि उहे मूंखे जेके विसरी विया आहिनि। ॾिठे जादम जखरे चितन ॿिया चढ़नि त को खूह खॼनि जो सर लभे सुभरो। हाणे हिन बैत में हिकिड़ी तशबीह थो ॾिए त चए थो ॾिठे जादम जखरे चितन ॿिया चढ़नि। हाणे जो जादम जखरे खे ॾिठो अथमि त हाणे दिलि ते ॿियो को सखी चढ़े ई कोन थो, अचे ई कोन थो ध्यान में सखी त को खूह खॼनि जो सर लभे सबरो। जेकॾहिं को सर को तलाउ सबरो को भरियल मिली वञे तलाउ जेकॾहिं हथु अची वञे त पोइ खूह छो खोटिजनि। हाणे इहा जेका तशबीह ॾिनी आहे त हाणे माना हीउ जेको जॾहिं इहो पंहिंजो जादम जखरो माना हिकिड़ो सुभरो भरियल हिकिड़ो तलाउ मिली वियो आहे त पोइ खूह माना पोइ ॿिया जेके सखी जेको आहे उन्हनि खे छो माना वरी खूह खोटिजनि कजनि या ॿियनि सखियुनि खे ॻोल्हिजे जॾहिं हिकिड़ो सखी पाण खे अहिड़ो मिली वियो आहे त ॻाल्हि ख़तमु थी। तड़ तड़ क़ीमत रस सर निहार जो सुभरो ॾींदो ई लख लतीफ़ चए राज राहूअ जे रस विला जंहिं वहिया कया पाग तही जी पस कोड़ीअ लाहे कस जो ॻाल्हाए ॻाटु खणी। चए थो तड़ तड़ क़ीमत रस सर निहार जो सुभरो। चइबो दर दर ते जेको आहे तूं हरू भरू सैन न हण सर निहार जो सुभरो जेको सुभरो भरियल जेको तलाउ आहे हिकिड़ो ई अहिड़ो सखी हथु कर जेको तुंहिंजो इहो कमु करे तूं घणनि दरनि ते पिन ॾे। ॾींदो ई लख लतीफ़ चए राज राहूअ जे रस लतीफ़ साईं थो चए इन राहूअ जे इन जादम जे राज में तूं रस त ॾींदो ई लख तोखे लखे रुपया ॾेई छॾींदो तोखे अमीर करे छॾींदो। विला जंहिं वहिया कया पाग तंहिंजी पस हिन जी पाग हिन जी सरदारी ॾिस हिन विला कई वहिया कया जेके भींगिया सुञा हो उन्हनि खे अमीर करे छॾियो शाहूकार करे छॾियो। कोड़ीअ लाहे कस जो ॻाल्हाए ॻाटु खणी। जेॾी महिल हीअ ॻाल्हाए थो ॻाटु खणी जेॾी महिल पंहिंजी सखा ॾिए पियो तेॾी महिल कोड़ीअ लाहे कस किरोड़े इंसान माण्हू जेके आहिनि उन जा कस उन्हनि जा फ़िक्र उन्हनि जा मुंझारा ख़तमु करे छॾे। समूह सखावत जी उभो पुछे पर कोठे कंगालनि खे ॾे दिलासो दर मथे विलहनि वर ॾिहारी ॾातार जी। समूह सखावत जी उभो पुछे पर हीउ बीठो आहे समूह सखावत जा पियो पुछे त सखावत कहिड़े तरीक़े सां करियां माना वधि में बहितर तरीक़े सां ई भाए त मुंहिंजी सखावत जेका असां आम माण्हू ताईं पहुचे त हीअ अहिड़े क़िस्म जा पियो तौरु तरीक़ा माण्हुनि खां पुछे थो बाबा ॾियो ख़बर जीअं हीउ चाहे थो त को बि हिन जे में को ॾुखियो न गुज़ारे। कोठे कंगालनि खे ॾे दिलासो दर हीउ कंगाल मिसकीन माण्हू सुञा माण्हू उन्हनि खे सॾे पियो सॾे पंहिंजे दर ते उन्हनि खे जीअं हाज़िरी पियो करे उन्हनि खे दिलासा पियो ॾिए हुननि खे चवे पियो बाबा हीउ खणी वञो वरी बि केॾी महिल बि ज़रूरत पए त हेॾां अचिजो मथे विलहनि वर ॾिहारी ॾातार जी। हिन माण्हूअ जी विलहनि ते मिसकीननि ते वर ऐं महिरबानी आहे ॾिहाड़ी ॾातार जी हिन सखीअ जी ॾिहाड़ी माण्हुनि सां महिरबानी पियो करे। वेठो ॾे ॾातार ॿधियो माणिक मोड़ीअ कमु न ॼाणे की ॿियो विञा जो वापारु लथो ॾेह ॾुकार जुंग सामाणे जखरे। वेठो ॾे ॾातार ॿधियो माणिक मूड़ीअ हीअ माणिकनि जूं मूड़ियूं ॿधियो हड़ूं ॿधियो वेठो ॾे ॾातार कमु न ॼाणे की ॿियो विञा जो वापारु। हिनखे इहा हिकमत हथ अची वई आहे हिन ॻाल्हि खे सम्झी वरितो आहे त 10 दुनिया 70 आख़िरत। हाणे जंहिं महिल इहा हिनखे हिकमत सम्झ में अची आहे इहो वापारु हिनखे सम्झ में अची त हाणे ॿियो कोई कमु ॼाणे ई कोन थो रुॻो इहो कमु पियो करे।
लथो ॾेह ॾुकार जुंग सामाणे जखरे हिन जुंग हिन जखरे जे सामाणे मां खां पोइ छा थियो आहे ॾेह मां ॾुकार ई ख़तमु थी वियो आहे अला जुंग जीअनि अजय जनी घारियां छाल मुसुके विहरी जीअं ई पई पीअनि मरकण अखिड़ियुनि जन ॾिठे मूं थिए अला जुंग जीअनि अला साईं ए जुंग ए सखी ए बहादुर जीअनि अजय जनी घारियां ऐं इन्हनि जे अजय में इन्हनि जे पनाह में घारियां उते ज़िंदगी गुज़ारियां इन्हनि वटि छालम सुके विहरी जीअं ई पई पीअनि चए थो वरी विहरी माना छा जो बयाबान में पाणीअ जी खोट हूंदी आहे रेगिस्तान में थर में त उते जेका असां हिकिड़ी विहरी जेको आहे हिकिड़ो सम्झो त पाणीअ जो हिकिड़ो ज़ख़ीरो आहे इन जा हिकिड़ो नंढिड़ो खूह जंहिंखे खणी चइजे त चए थो हाणे जिते हेॾो रेगिस्तान हुजे हेॾी दुनिया हुजे उते जा जेका विहरी आहे हिकिड़ो खूह जेको आहे पाणीअ जो नंढो पाणीअ जो हिकिड़ो ज़ख़ीरो हुजे उते ई चए थो छाल में सुके अलाह करे इहा न सुके जीअं ई पई पीअनि कई वाटड़ू जेके आहिनि से हिते ई जेको आहे सो पिया पाणी पीअनि मरकण अखिड़ियुनि जन ॾिठे मूं थिए हाणे हीअ जेका असां इहा तारीफ़ या हीअ जंग दुआ पियो करे विहरीअ जी साहिबु सम्झो था न जेके जखरे खे पियो करे त चए थो इहा जेका इन जी विहरी जेका आहे इन जी सखा जेका आहे सा छाल सुके न छाकाणि जो हितां कई माण्हू जेके आहिनि हिन में वाटड़ू पिया पाणी पीअनि पिया हिन वटां नवाज़जनि मरकण अखिड़ियुनि जन ॾिठे मूं थिए मूं हुननि खे ॾिठो आहे त मुंहिंजो अखियुनि में जेके आहिनि अखियूं मरकनि पियूं ख़ुशि पियूं थियनि हुनखे ॾिसण सां आहियूं अजय जंहिंजे तंहिं वॾी ॼाम ॼमार ॿाज जंहिंजी ॿार अठई पहर अगूंदरा आहियूं अजय जंहिंजे अजय में आहियूं जंहिंजे पनाह में आहियूं जंहिंजे आसिरे में आहियूं तंहिं वॾी ॼाम ॼमार अहिड़ा साईं हिनखे ॼाम खे वॾी ॼमार ॾे ॿाज जंहिंजी ॿार जंहिंजे महिरबानी सां ॿार बचा ग़रीबनि जा ख़ानदान कुटुंब अठई पहर अगूंदरा हाणे उहे जेके फ़िक्र वाक़े जे चकर में हुआ हाणे उहे अठई पहर अगूंदरा हाणे अठई पहर ख़ुशि आहिनि पेर परींदे ठरिया ईंदे लथी उञ मंझि विहरी सुञ कर लधी रिण उकारीअ पेर परींदे ठरिया ख़ुशी थी पेर ठरी पिया महबूब जे अचण सां ईंदे लथी उञ हाणे हिन बैत खे हिकिड़े ॿिए तरीक़े सां ईअं था कढे हाणे हिकिड़ो ॿियो हिकिड़ो बैत हिन में सम्झो हीउ ख़्यालु हिकिड़ो विच में हीअं अची वियो आहे त महबूब आशिक़ खे दावत ॾिनी आहे त हाणे हुनखे छा दावत मिली आहे त ज़ाहिरी आहे हुनखे त ख़ुशी थी ॾाढी ख़ुशी अहिड़ी थी जो हू चवेसि थो त महबूब जे महिल तुंहिंजी दावत मिली असांखे त पेर परींदे ठरिया जेॾी महिल मूं अचण जी पे कई तेॾी महिल मुंहिंजा पेर ठरी पिया एॾी मूंखे ख़ुशी थिए ईंदे लथी उञ हाणे आयो हुया हूअं त तुंहिंजी ॾाढी सिक हुई उञ होसि अथव हाणे उञ जेका असां मुंहिंजी लही वई आहे छाकाणि जो मूं हाणे तोखे ॾिठो आहे मूंखे ख़ुशी थी आहे हाणे मुंहिंजी कैफ़ियत ईअं आहे जीअं मंझि विहरी सुञ कर लधी रिण उकारीअ हाणे ईअं आहे त जंहिं महिल वीरान बरपट या सुञ जेका रुञ हूंदी आहे उन में जेका विहरी जेकॾहिं लभी पवे उञायल माण्हुनि जे लाइ कर लधी रिण उकारीअ त छा थींदो आहे जेके ऋण उकारण वारा जेके हूंदा आहिनि माना इहे बोराऊ हूंदा आहिनि जेके वठियो पिया वञनि मुसाफ़िरनि खे हाणे हुननि खे ऋण उकारणो आहे माना ॿिए पासे ऋण जे हुन पासे वठी वञिणो आहे उञ लॻी आहे हाणे हिननि जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी पर जेकॾहिं हिननि खे कान्हे सुञ में वीरार पट में जेकॾहिं वेरी मिली वञे त माना हिननि खे केॾी ख़ुशी थींदी त चए थो महबूब तो जो जंहिं महिल आऊं तो वटि आयुसि पियो त जंहिं महिल मूंखे नियापो मिलियो त मूं सां अहिड़ी कैफ़ियत थी आहे जहिड़ी ऋण उकारण वारनि सां इन सुञ में ऋण में जेका हालत थींदी आहे जंहिं महिल हुनखे वेरी हथ अची वेंदी आहे जे तूं आसाऊ आहीं वाह पांडव पास घोड़ा हेरव हथिया वठी आ वटांसि परींदे प्यास सुती सखावत जी जे तूं आसाऊ आहीं जेकॾहिं तूं घुरिजाऊं आहीं तोखे ज़रूरत आहे वाह पांडव पास त हिन पांडव हिन सखी जखरे वटि वञ घोड़ा हेरव हथिया हिन जे हथ जा हेरायल घोड़ा वठी आ वठांसि वञो त हू तोखे घोड़ा ॾींदो जेके हुनजा पंहिंजा हथ जा हेरियल आहिनि उहे तोखे ॾींदो परींदे प्यास सुती सखावत जी हीउ अहिड़ो माण्हू आहे जॾहिं ॼाओ हो परींदे प्यास ॼमण महिल ई हिनखे सुती सखावत जी सखावत खां हिनखे आदत अहिड़ी विधी वई का सुती खां अहिड़ी खां हिनखे प्यारी वई जंहिंमें रुॻो फयाज़ी ऐं सखा ऐं ख़ैरु आहे हिन वटि जे तूं आसाऊ आहीं त हली पसु हबीब तुर्त में तबीब थींदो वॾल वाढोड़ियनि जो जे तूं आसाऊ आहीं जेकॾहिं तूं सुवाली आहीं त हली पसु हबीब हली ने हबीब यानी इन जखरे खे हली ॾिस तुर्त में तबीब थींदो वॾल वाढोड़ियनि जो हीअ वाढोड़िया जेके आहिनि हीअ जेके ज़ख़्मी आहिनि जेके बीमार आहिनि या मिसकीन माण्हू आहिनि
इन्हनि जो वॾल हीउ वॾो हीउ बुज़ुर्ग हीउ नेक माण्हू तुर्त में तबीब हिन जो तबीब थिए हिन जी दवा कंदो हिन जो इलाजु कंदो जेकॾहिं हीउ वढियल आहे ज़ख़्मी आहे त हिनखे चाक चऊं भलो कंदो जेकॾहिं बुखियो आहे त हुनखे खाराईंदो जेकॾहिं ज़रूरतमंद आहे त हुनजी ज़रूरत पूरी कंदो हीउ तुर्त में झटिपट जे तूं आसाऊ आहीं त वांउ जखरे लाइ मतां वड़ विञाईं कंहिं ॿिए दर लीलाए समय सामाए चिंदा लाथी चारणे जे तूं आसाऊ आहीं जेकॾहिं तूं ख़्वाहिशमंद आहीं उमेदवार आहीं सुवाली आहीं त वांउ जखरे लाइ त तोखे इन जखरे वटि वञणु खपे मतां वड़ विञाईं कंहिं ॿिए दर लीलाए मतां कंहिं ॿिए दर ते वञी लीलाईं सुवाल करी ऐं पंहिंजो वड़ विञाईं पंहिंजी इज़त विञाईं बेइज़तो थी वेंदे समय सामाए चिंता लाथी चारणे हीउ समूह जीअं सामायो जीअं पैदा थियो त हिन चिंता लाथी चारणे या जेके मंगणार जेके सुवाली आहिनि लंघा जेके आहिनि मिसकीन माण्हू इन्हनि जी चिंता लाहे छॾी जे तूं आसाऊ आहीं त चौठ ॿी मचोड़ कीरा कुमेतनि जा खटियाणे खोड़ इन दर इराकी घणा तूं छांगू कयो छोड़ ते सैयद वॾी सोड़ जंहिंमें मथो हयो मंगणे जे तूं आसाऊ आहीं जेकॾहिं तूं सुवाली आहीं त चौठ ॿी मचोड़ ॿिए चौठ ते ॿिए जे दर ते लंघे में वञ कीरा कुमेतनि जा खटियाणे खोड़ तूं हिन जे जेको आहे कुमेतुनि जा कुमेत घोड़ा जेके आहिनि उन्हनि जा कीरनि में ॿधा पिया अथई इहे खणी किला जेके आहिनि तूं पाण वटि खोड़ अची हिननि में पंहिंजा घोड़ा ॿध इन दर इराकी घणा हिन जे दर ते इराकी घोड़ा तमामु घणा आहिनि तूं छांगू कयो छोड़ तूं वलर काहे अची हिते ॿध पाण वटि हिते छोड़े अची पाण वटि ॿध ते सैयद वॾी सोड़ जंहिंमें मथो हयो मंगणे तंहिं सैयद वॾी सोड़ हाणे हिते इहो अॻे बि ज़िक्र कयो अथऊं त हीउ किरदारु जेको आहे सो नबी साईं अलाह पाक इन्हनि जो जेको आहे किरदार खे हिन जादम जखरे जे हिन नाले में शाह साहिब ईअं माना ईअं सम्झाइण ख़ातिर इस्तेमालु कयो आहे त चए थो तंहिं सैयद वॾी सोड़ इन सैयद इन रहबर इन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी सोड़ आहे सोड़ जेका आहे उन जी वॾी आहे जंहिंमें मथो हयो मंगणे जेके मंगणा आहिनि सुवाली आहिनि उन्हनि पंहिंजो मथो वञी लिकायो पंहिंजी पनाह वञी वरिती आहे हिन सवड़ में तूं ओढर तूं ओढको तूं अजो तूं आग हिते पिणु तुंहिंजो तकियो महद पिणु तूं ई माग से लोरियूं ॾीन लाग जे अजे आयूं अबड़े तूं ओढर तूं ओढको तूं ओढणो आहीं तूं ओढक तूं ढकु आहीं तूं अजो तूं आग तूं आसरो आहीं तूं आग तूं आधार आहीं हिते पिणु तुंहिंजो तकियो महद पिणु तूं ई माग हिते बि तुंहिंजी पनाह आहे महद ऐं आख़िरत में बि तूं ई माग आहीं तूं उते बि तूं आधार आहीं हीअ नबी साईं जिन जी ॻाल्हि चइजे से लोरियूं ॾीन लाॻो जे अजे आयूं अबड़े हाणे लोरियूं ॾीन लाॻो पर से लोरियूं ॾीन न लाॻ न अचणु खपे हिते से लोरियूं माना लंघियूं ॾीन न लाॻ नज़र न ॾींदियूं जे अजे आयूं अबड़े जेके आहिनि अबड़े जे अजे में आयूं जेके हिन जे पनाह में आयूं आहिनि उहे नज़र उहे महसूल उहो ढल कोन ॾींदियूं अखियुनि सोई ओ रखियो जो कने सोइम करनि मां मुंहिंजो मन ॼाम पसंदि पतियो अखियुनि सोई ओ रखियो अखियुनि सोई सुञातो उहो ई ॾिठो जो कने सोइम करनि जेको मूं हुन सखीअ जो जेको ॿुधो हाणे करण जी माना हिन लिखी आहे हिकिड़े समय सखीअ जो नालो आहे करण हाणे उन सखीअ जो नालो आहे या सोइम करण माना जेको मूं जेका ॻाल्हि मूं ॿुधी हुई हिन जादम जे बारे में अखियुनि सोई ओ रखियो अखियुनि उहो ई ॾिठो त बराबरि इहा जेका ॻाल्हि ॿुधी हुयमि हिन जे सखा जी सा सही ॻाल्हि आहे मां मुंहिंजो मनु ॼाम पसंदि पतियो ऐं मुंहिंजी माउ मुंहिंजी दिलि इन ॼाम खे ॾिसंदे ई पतियो माना एतबार में अची वियो मूंखे यकीन थी वियो त हा इहा ॻाल्हि हिन जे सखा जी जेका आहे बराबरि सही आहे जो मूं हुनखे जंहिं महिल ॾिठो दुको दारूं हिकिड़ो जंहिं विकामे पदम समूह दम कदम थो जाल प्यारे जखरो दुको दारूं हिकिड़ो दारू माना शराब चए थो न शराब जो दुको जेकॾहिं हुनजी पिक चुकी जंहिं विकामे पदम में विकिजे हुनजी क़ीमत जेकॾहिं पदम हुजे त समूह दम कदम थो जाल प्यारे जखरो त हीउ जखरो हीउ समूह जेको आहे सो जेके प्यासा आहिनि उन्हनि खे प्यारे पियो दम कदम माना हर हर या कदम कदम ते या दम दम ते या दम जेसि ताईं हयाती अथसि तेसि ताईं जेको आहे हीउ हिननि खे जाल पियो प्यारे जाम पियो प्यारे
दुको दारूं हिकिड़ो जैविका में नील समूह ॼाम सबील थो पोज प्यारे पहियड़ा। दुको दारूं हिकिड़ो जेकॾहिं दारूं जो दुको हिकिड़ो जैविका में नील नील माना 1000 अरबनि जे बराबरि आहे हिकिड़ी नील। त जेकॾहिं हिकिड़ो दुको हुनजी जेका चुकी जेकॾहिं 1000 अरबनि जी क़ीमत जी हुजे त समूह ॼाम सबील थो पोज प्यारे पहियड़ा। त हीअ ॼाम समूह सबील जाम थो प्यारे पोज पहियड़ा जेके वाटड़ू आहिनि उन्हनि खे पोज पियो प्यारे जाम पियो प्यारे। समय सामाणे समर खणो न साथिया छना छांए छॾिया मन महिमाणे हलबो हाणे जिते वहदत जो वीह वहे। समय सामाणे समर न खणो न साथिया ए साथिया जॾहिं हीअ समूह जादम जकरो जेकॾहिं सामाणू आहे पैदा थियो आहे आयो आहे मैदान में त हाणे तव्हां समर न खणो पाण सां। छना छांए छॾिया मन महिमाणे हिन महिमाणे हिन सरदार जेके आहिनि छना मन जेके आहिनि छांए छॾिया आहिनि खोले छॾिया आहिनि विछाए छॾिया अथसि पंहिंजो मुसाफ़िरनि लाइ मिसकीननि जे लाइ। हलबो हाणे जिते वहदत जो वीह वहे हाणे एॾी हलबो जिते वहदत हिकिड़ाई जो वीह माना सरसब्ज़ मैदान वहे माना वापारु पियो थिए। माना हीअ सम्झो त ईअं पियो ॿुधाए त वहदत जो यानी बिश्त जो वापारु पियो सरसब्ज़ मां मुराद बिश्त उनजो वापारु पियो वहे चइबो उते हाणे हलबो। अहिड़ी आस अपार पारियूं झलियो न रहे ॿेले ऐं गिरनार उठो गंगा जर जखरो। अहिड़ी आस अपार कंहिं मिसकीन जी ॻाल्हि पियो करे त अहिड़ी आस अपार अहिड़ी त हुननि खे आस आहे प्यास आहे अपार तमामु घणी हाजत आहे हुननि जी ज़रूरत आहे। पारियूं झलियो न रहे जेको हुनजो आस जो जेको दरियाव आहे उहो पारियूं हुन जा किनारा जेको आहे झलियो न रहे माना उहे रुकजनी करणु माना उहो दरियाव जेको हिन जे आसनि जो हिन जे हाजतुनि जो ज़रूरतुनि जो माना उथलूं पियो खाए। ॿेले ऐं गिरनार उठो गंगा जर जखरो। त हीअ जखरो जेको आहे सो ॿेले ऐं गिरनार में ॿेलो ऐं गिरनार ॿई मकान आहिनि। हीअ मतिलबु इन कच्छ जे पासे हिकिड़ो ॿेलो आहे ॿेट आहे उते हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो ॿेले जे नाले सां सॾिबो आहे ऐं गिरनार इहो जूनागढ़ जो हिकिड़ो ॻोठु आहे। त इन्हनि ॿिनि ॻोठनि जो हिन ॻाल्हि थो करे जेके हिन जे उस पास में आहिनि त उठो गंगा जो जर माना गंगा जो पाणी ईअं उठो जीअं उहो पाणी ॿोड़ांदो करे तीअं जखरो जेको आहे इन्हनि ॻोठनि में ईअं वसियो आहे ईअं पहुतो आहे ऐं अची उन्हनि ॻोठनि खे हिन माना ज़रूरतूं उन्हनि जूं पूरियूं कयूं आहिनि। ॾमरियो त ॾे परचियो त पाट भरे जुंग जखरे खे ॿई चङियूं चित में। ॾमरियो त ॾे जे कावड़ियल आहे त बि ॾिए थो परचियो त पाट भरे जे राज़ी आहे त वरी पाट भरियो पियो ॾिए माना तमामु घणो पियो ॾिए जे ॾमरियल आहे त बि ॾिए थो। हीअ ख़ुदा जी जेका आहे सा हिकिड़ी पंहिंजी तबियत मुताबिक़ आहे त हू ॾिए थो हर सूरत में ॾिए थो। जेकॾहिं कंहिं ते राज़ी थो थिए त उनखे तमामु घणो थो ॾिए जेकॾहिं कावड़ियल आहे त बि उनखे ॾिए थो त बि उनजी ज़रूरतूं पूरियूं करे थो। जुंग जखरे खे ॿई चङियूं चित में हिन जखरे खे हिन जुंग खे हिन जवान खे ॿई चङियूं चित में हिन जे चित में दिलि में वरी बि चङायूं ई आहिनि ॿिन्ही पासे ॾमुरण वारी हालति में जे परचण वारी हालति में। हिन बैत खे ईअं बि सम्झे त उहो बादशाह हूंदो मोहम्मद शाह राग वेराग जो शौक़ीन हूंदो पोइ उनजी महफ़िल में राग थींदो हो त चवंदा जॾहिं कंहिंजो राग हुनखे न वणंदो हो त उहो कावड़ में हुनखे जुती जो पादर उछले हणंदो हो त इहो जुतीअ जो पादर जेको हूंदो सो बि हीरनि जवाहरनि जो जड़ियल हूंदो त हू जेको आहे सो माना कावड़ में जेकी हुनखे मिलियो त बि इहो जुतीअ जो पादर हुनखे जो मिलियो त पोइ हुनखे हीरा जवाहर मिली विया। जेकॾहिं किथे राज़ी थियो त वरी पंहिंजे ॻिचीअ मञाए हार 9 लख हार कढी हुनखे उछले ॾींदो त माना हुनखे वरी जाम पियो ॾिए त माना ॿिन्ही हालतुनि में जेको आहे सो हिनखे ॾिए थो। वाई मूंखे दोस्त हबीब जो आसिरो आहे चए थो मूंखे हबीब जो दोस्त जो आसिरो आहे माना नबी साईं जे शान में आहे। ही काफ़ी शयूं हिन सुर में या हिननि दास्ताननि में जेको आहे सो इहे सिफ़तूं जेके आहिनि नबी साईं जूं या अलाह पाक जूं हिन में समायल आहिनि। त चए थो मूंखे हुनजो आसिरो आहे मूंखे उमेदु आहे त हू मुंहिंजी मदद कंदा। जा ओॾा करहा पुॼा था काहे जीअं जीअं ॾिसां पियो त ओॾा आहिनि करहा जेका आहिनि से वेझा आहिनि त पुॼा था काहे वञा वञी रसान
मोट मुंहिंजा सुपरी वागूं वराए ए महबूब इन उठनि जूं वागूं वराए मोटी अचु मूंसां अची मिल आहे कमु करीम जो जीअं लंघा लंघाए इहो करीम जो कमु आहे करम कंदड़ जो कमु आहे जीअं लंघा जॾा सॾा लंघाए उन्हनि खे पार करे उन्हनि खे सहारो ॾिए लुत्फ़ साण लतीफ़ चए मूड़ा मिलाए लुत्फ़ साण लतीफ़ चए मूड़ा मिलाए मोगा जेके आहिनि जॾा उन्हनि खे मिलाए पियो शफ़ात जा शफ़ीअ जी तंहिंमें फेर हॾु न आहे जेका नबी साईं जेका शफ़ील मुज़नबी जेका शफ़ात कंदो आख़िरत जे ॾींहुं तंहिंमें फेर हॾु न आहे तंहिंमें कंहिं क़िस्म जो शक न आहे मीर मोहम्मद कारणी जो अड़िया छुटाए जेके अड़िया जेके फाथल हूंदा क़यामत जे ॾींहुं गुनाहनि जे करे इन्हनि खे मीर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारणी उन्हनि खे छुटाईंदो उन्हनि खे आज़ादु कराईंदो। ॿी वाई ढक ढकींदो मुंहुं न छॾींदो शफ़ी शाफ़ियो सुपरी हीउ शफ़ील मुज़नबी शाफ़ियो शफ़ा कंदड़ सुपरी महबूब ढक ढकींदो पर्दो ढकींदो मूंखे न छॾींदो मूंखे नज़र अंदाज़ न कंदो अंधा ऊंधा आखुड़िया सभु निभाए नींदो अंधा हूंदा नाबीना हूंदा ऊंधा हूंदा उबता जाहिल आखुड़िया आजिज़ सभु निभाए नींदो सभिनी खे जेको आहे निभाए उन्हनि खे पाण सां गॾु वठी वेंदो हीअ आख़िरत जे मैदान जी ॻाल्हि आहे वटां वीचारनि जे दाड़ू पाण दड़ींदो इन्हनि वीचारनि आजिज़नि वटां मुश्किलातूं दाड़ू पाण दड़ींदो पाण लाहींदो जे ॾुहारनि ॾाखड़ा लक से लंघाईंदो जेके लक मिसाल पुलसरात आहे ॾुहारनि जे लाइ इहा ॾाखड़ो आहे ॾुखी आहे ॾाढी इहे पाण पंहिंजी महिरबानी करे उन्हनि खे लंघाईंदो नूर नाकारो न करे मोहम्मद मिनत मञींदो ऐं छा थींदो आख़िरत में जेको आहे सो इहा सूरत हाल हूंदी जेके उमती गुनहगार हूंदी उनजे लाइ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अलाह पाक खां दुआ घुरंदा माना मोहम्मद मिनत कंदो ऐं नूर नाकारो न कंदो अलाह पाक हुनजी मिनत खे कोन इनकार कोन कंदो ऐं हुनजी मिनत मञींदो पाण सुञाणे पाण ई कामिल करम करींदो पाण सुञाणी पाण ई सुञाणी पंहिंजे शफ़ात खे पंहिंजी महिरबानी पाण ई सुञाणी पाण ई कंदो कामिल करम करींदो हीउ कामिल हीअ करम कंदो माना पंहिंजी महिरबानी कंदो तंबू आणे ताव में आसियन लाइ अॾींदो इहो आख़िरत वारो जेको मैदान हूंदो उन जी क़यामत जी जेका गर्मी आहे उन में सिॼु नेज़े जे अची मुफ़ासिले ते बीहंदो त उते छा हालत हूंदी त उन्हनि में चए थो हीअ आसियन लाइ हिननि गुनहगारनि जे लाइ तंबू आणे इन ताव में गर्मी में अॾींदो माना हुननि जे लाइ रहमत जो ककर थी या ककर पाण उनजे लाइ कंदो जीअं हुननि खे आसानी थिए दाता दोज़ख़िन खे लींघो लहिराईंदो हीउ दाता हीउ सखी हीउ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे जेके दोज़ख़ी जिंदे दोज़ख़ जेको आहे सो थी चुको हूंदो उन्हनि जे लाइ सदा मुक़ररु थी चुकी हूंदी त उन्हनि जो लींघो लहिराईंदो उन्हनि जो जेको गुनाहनि जो टिको हूंदो हीअ पंहिंजी सिफ़ारिश करे उहे लहिराईंदो रसण वेर रसी करे मुश्क रंग मटींदो इहा जेका रसण वेर जंहिं महिल ज़रूरत हूंदी ओॾी महिल हीउ माण्हू इहो पंहिंजो नबी साईं रसी करे मुश्क रंग मटींदो हीउ जेको आहे सो मुश्क रंग मटण मां मुराद आहे त माना हुनजो दाग़ जेको आहे सो मटींदो ऐं हुनखे मुश्क माना ख़ुशबूदार कंदो माना हुन जा जेके गुनाह वग़ैरह ख़तमु करे हू वरी नेकनि वारो हुन ते रंग चाढ़ींदो हिते पिणु हामी हिन जो अॻियां आगाह थींदो हिन दुनिया में बि हामी आहे मददगार आहे हिननि गुनहगारनि जो अॻियां आगाह थींदो ऐं आख़िरत में बि हुननि जो आगाह थींदो भरजलो थींदो तहूरा तड़ियनि खे पांडप प्यारींदो हीउ सखी जेको आहे सो तड़ियनि खे उञायलनि खे तहूरा प्यारींदो हीउ पांडप हीउ सखी रहमतुल आलमीन औखीअ आगाह थींदो हीउ रहमतुल आलमीन ॿिन्ही जहाननि जी रहमतुल आलमीन औखीअ आगाह थींदो ऐं तकलीफ़ में आगाह थींदो मददगार थींदो भरजलो थींदो उते अब्दुल लतीफ़ खे हादी हथु झलींदो उते अब्दुल लतीफ़ खे हीउ हादी हीउ रहबर हथु झलींदो माना मदद कंदो वल्लाह महिरबानी।